सब दोस्त कच्ची वाहे खैरम यो असांजे उलमा की बसीरत यो आयत अल्लाह रूहुल्लाह अल्लाह मकाम हुआ पैगाम तो वाहे खैरम इन सलालत के दौर में जाते कभी ना वधंदी थी वञे दहशत गर्दी वधंदी थी वञे इस्लाम ते हमला पिया थियनि मुसलमाननि जो कत्लेआम थे मुसलमान कमज़ोर थी पिया वञनि उन जे लाइ वाहे खैरम जेकॾहिं असां रसूल जे नाले ते बि कॾहिं न थींदासीं त बाक़ी कंहिंजे नाले ते रिसालत खे मक़सद ई हुआ त जेके रिसालत जे प्लेटफॉर्म ते गॾु हलण नथा चाहिनि इन जो न रसूल सां तालुक आहे न रसूल जे ख़ानदान सां तालुक आहे न रसूल जे आमद जे ख़ुशीअ सां तालुक आहे इहो शरारत करणु चाहे थो इन जो मुहम्मद जी आमद सां को तालुक आहे हमेशा इहो जेके श्रीनगर थी आयो इन्हनि खे सोचणु खपे त मीलाद जी माना आहे हिकु मौलूद जी विलादत ऐं विलादत वारे मौलूद जो तालुक वालिदैन सां हूंदो आहे या अबे सां या अम्मा सां या ख़ानदान सां या कबीले जो ज़िक्र कयो हे कहिड़ी मीलाद आहे जंहिंमें नबी जे ख़ानदान जो ज़िक्र ई कोन्हे न अबे जो ज़िक्र न अम्मा जो ज़िक्र या माण्हुनि खे या ॾाॾनि जा मौलूद या दाइन जा मौलूद कहिड़ो जुर्म जुरायो आहे रसूल जे ख़ानदान जेके मुहम्मद जे दीन खां अलॻि कयो वियो आहे हक़ पइजी वई त हिननि जो नबी सां काई मुहबत कोन्हे मुहम्मद जे मीलाद मल्हाइण जो शौक़ु कोन्हे हिननि खे अफ़रा तफ़री पैदा करण जो शौक़ु आहे हिन वक़्त जेकॾहिं असां रैलियूं कढी इंतिज़ामिया खे जाॻायो आहे जेकॾहिं को जोॻो क़दम न खयो वियो त इहो असां सिर्फ़ु अधु अली ते महदूद न कंदासीं मुसलसल ऐसी ताईं मुस्तफ़ा जे नाले ते रैलियूं थींदियूं रहंदियूं जेसिताईं मुस्तफ़ा जे ख़ानदान जे दुश्मननि खे गिरफ़्तार न कयो केस दाख़िल न कया वेंदा जेके अमन ख़राब करण था चाहिनि जेके शिया सुन्नी खे वेड़ाइण था चाहिनि इन जो रसूल सां तालुक कहिड़ो आहे तव्हां सभई दोस्त ॾिसंदा आहियो किथे बि किथे अज़ान में ईंदो आहे अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह असां पंहिंजा जलसा रोके असां पंहिंजी मजलिस रोके असां पंहिंजा स्पीकर बंदि करे उन जो एतिराम करे साबित कंदा आहियूं त इहो मुहम्मद कंहिंजो विरहायल कोन्हे इहो सभिनी जो मुहम्मद आहे जेके इन जे नाले जो एतिराम कानूनी निज़ाम करे कमु